यारी जमात सगोरी कुरान मजीद जी एक आयत सगोरी अवां जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ। इंशाअल्लाह अज़ीज उन जो तर्जुमो तफसीर ऐं कुछ मसइला अवां जे आॾो अर्ज़ करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो रब्बुल आलमीन शाल पांजे महबूब जे तुफ़ेले हक़ ऐं सच जे चवण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। तवां असां सभिनी खे रब्बुल आलमीन शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजे मोहतरम साईं हाफ़िज़ मदद अली अब्बासी साहब जन ही यारी शरीफ जे सिलसिले में प्रोग्राम रखंदा आहिनि। हिन भेरे भी इन्ही सिलसिले में हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारी शरीफ जे सिलसिले में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। असां ई तव्हां सुन्नी मुसलमान हाणे खां न बल्कि शुरू खां वठी करे जंहिंखे सदियूं ऐं साल गुज़री विया आहिनि, खास करे सिंध में यारी शरीफ तमाम घणी मल्हाई वेंदी आहे। और यारी शरीफ जो असल मकसद छा आहे? ऐं इन मल्हाइण मां असांखे फ़ाइदो कहिड़ो थो पवे? कुरान पाक ऐं हदीस पाक की रोशनी में इहो कम जायज़ आहे नाजायज़ आहे? छो त तव्हां जियां यारी शरीफ जे बारे में माण्हुनि खां ॿुधो था फज़ीलतूं फज़ाइल बयान, अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां उन जे मुखालफ़त में भी ॿुधंदा आहियो। हिकिड़ा चवंदा आहिनि बाबा सवाब आहे, सुठो कमु आहे, भली कजे। ॿिया वरी चवंदा आहिनि बाबा यारी न का अबू बकर कई, न का उमर कई, न का उस्मान, न का अली, न को सहाबन कई। तव्हां पंहिंजे तरफ़ खां ठाही आहियो, को बिदअत जो कमु आहे, हुज़ूर जे ज़माने में कोन हो, बाद में थियो आहे। ऐं इन्ही चवण वारा बि मौलवी आहिनि। ऐं पंहिंजे बयान में तव्हांखे आयतूं पढ़ी ॿुधाईंदा आहिनि, हदीसूं पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। हाणे अव्हां विच वारा अची फाथव, वञूं काॾे? होॾां बि मौलवी क़ुरान हदीस, हेॾां बि मौलवी क़ुरान हदीस। मां तव्हांजे विच ते एॾो को वॾो आलिम कोन आहियां जो सभिनी जो फ़ैसिलो करे सघां, पर मां हिकिड़ी तव्हांखे आसानी वारी ॻाल्हि तव्हांजे ज़हन में रखी ॿुधाए थो छॾियां। पोइ फ़ैसिलो तव्हां पाण कजो त ॿिन्ही ग्रुपनि मां हक़ ते कहिड़ो आहे। तव्हांखे कम अज़ कम का शइ ज़हन में त वेहे, दिमाग़ में त वेहे। अवां जे ज़हन में का दिमाग़ में का ॻाल्हि ई न हूंदी, हू छा था चवनि, हू छा था चवनि, हुन जो मतिलबु छा आहे, हुननि जो मतिलबु छा आहे। इन्ही जे विच वारी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां त जीअं तव्हांखे ख़बर पवे। पोइ फ़ैसिलो अल्लाह से तव्हांखे अकुल ॾिनो आहे, तव्हांजे दिलि में काज़ी आहे, अवां पाण फ़ैसिलो करे सघो था त सुलह छा ॻाल्हि आहे। सुठो त ईअं हो त यारी शरीफ जो महीनो अचे थो मथो 2 महीननि खां पोइ साईं यारी तॾहिं रखे हा, यारी वारे महीने साईं तकड़ करे अॻ में रखी आहे। माशाअल्लाह, बिल्कुलु तव्हांखे आसान ॻाल्हि ॿुधायां जेका तव्हांजे दिमाग़ में वेही वई। बरकत जे लाइ सभई सलात पढ़ो गॾिजी, अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए तो कुछ मूंखे ॾाव बि अचे। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। सब कुछ था पढ़ो, माफ कजो कलोड़ा सब ही पढ़ो। सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान शरीफ में अल्लाह तबारक व तआला बिन नबियन जो जिक्र फरमायो आ। हजरत ईसा अलैहिस्सलाम जो ऐं हजरत यहया अलैहिस्सलाम जो भई अल्लाह जा नबी आहिनि। उन सां गॾोगॾु नबी त आहिनि पर पाण में मासात बि आहिनि। हजरत ईसा जी अम्मा ऐं हजरत यहया जी अम्मा पाण में सॼियूं भेनरूं। अल्लाह जा त करम ॾिसो, हिकिड़ी भेण जे पेट मां बि नबी पियो ॼमे त ॿिए जे पेट मां बि नबी पियो ॼमे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत सां हजरत यहया अलैहिस्सलाम जी अम्मा खे अल्लाह जे नबी ज़करिया अलैहिस्सलाम मां पुट अता फरमायो। पीउ बि रसूल नबी त पुट बि नबी। पर हजरत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात के अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत सां पंहिंजे कुन फयकून जे अमर सां दुनिया खे ॾेखारियो त माण्हू चवंदा आहिनि त हजरत आदम अलैहिस्सलाम खे न को अब्बो हो न को अम्मो हई। रब्बुल आलमीन उन जो मिट्टीअ मां बोतो बणाए उन में रूह फूकियो। अल्लाह पाक सारी मखलूक आदम मां पैदा फरमाई। पर अल्लाह ताला फरमाए तो मां ईअं बि करे ॾेखारियां थो जो हजरत आदम खां बाद में हजरत ईसा अलैहिस्सलाम खे अम्बड़ त आहे पर अब्बो कोन्हे। उनखे बि मां पंहिंजे कुदरत सां पैदा थो फरमायां। इन्न मसल ईसा इंदल्लाहि कमसल आदम। कुरान पाक में रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आ त मुंहिंजे ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल भी आदम वांगुरु आ। यानी जीअं आदम खे न को अब्बो हो न को अम्मा हुयो, मुंहिंजा दोस्त अहिड़े तरीक़े सां मां रब्बुल आलमीन ईसा खे भी पाक अम्बड़ जे पेट मां बिना पीउ जे पंहिंजे कुदरत सां पैदा थो फरमाया। इहो तव्हां आलमन खां ॿुधो आहे, तंहिंजे करे इन किसे खे तफ़सील सां मां न ॿुधाईंदुसि। तमामु लंबो वाक़ियो आहे। जेका शइ मूंखे ॿुधाइणी आहे उन पासे था हलूं। ईसा अलैहिस्सलाम ॼावा, वॾड़ा थिया, क़ौम खे हिदायत फरमायूं, अल्लाह जो पैगाम पहुचायूं। उन मां हिकिड़ी ॻाल्हि बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम जे आॾो बयान फरमाई, जंहिंखे क़ुरान बयान कयो आहे। हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम फरमाइनि था सलामुन अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। हजरत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम फरमाए तो सलामुन अलैया, मुझे मथा अल्लाह पाक जे तरफ खां रहमत ऐं सलामती हुजे। पर यौम वुलिदतु, उन्ही दिहाड़े ते जंहिं दिहाड़े ते मां ॼाओ आहियां, व यौम अमूतो, ऐं उन दिहाड़े ते जंहिं दिहाड़े आउं वफ़ात कंदुसि, व यौम उबअसु हय्या, ऐं उन दिहाड़े ते जंहिं दिहाड़े ते अल्लाह ताला मूंखे दुनिया मां दुबारो उथारींदो। टे ॾींहं ख़ुदा जे नबी बयान फरमाया, ॼमण जो ॾींहुं, वफ़ात जो ॾींहुं,
आई उथण जो ॾिहाड़ो जॾहिं क़ब्र मथां माण्हू उथंदा अल्लाह ताला जो नबी तो चवे त मुते सलाम हुजे पर सलाम हुजे ख़ासि ॼमण वारे ॾिहाड़े ते ख़ासि मरण वारे ॾिहाड़े ते ऐं ख़ासि दुबारो उथण वारे ॾिहाड़े ते इहे अल्लाह पाक जे नबी जा लफ़्ज़ आहिनि जेके अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में बयान फरमाया। सवाल तो पैदा थे तो मक़सूद तो नबी ते सलाम आए नबी ते सलाम मोकिलिजे ॿिया नबी पाण ते सलाम मोकिले यौम माना ॾींहं जी छो थो नबी ॻाल्हि करे मुंहिंजे ॼमण वारे ॾींहं ते मुंहिंजे वफ़ात वारे ॾिहाड़े ते मुंहिंजे ॿीहर उथण वारे ॾिहाड़े ते इएं चवसि मूं ते सलाम हुजे सही आहे मूं ते सलाम हुजे पर ॼमण वारे ॾिहाड़े मूं ते सलाम हुजे पर मरण वारे ॾिहाड़े मूं ते सलाम हुजे पर दुबारो उथण वारे ॾिहाड़े छो ॾींहं जी ॻाल्हि छो थो करे। मुंहिंजा प्यारा दोस्त सभिनी आलिमनि लिखियो आहे तफ़सीरनि लिखियो आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह किताब तफसीर में इन्हनि हदीसुनि जे तशरीहनि में आयतुनि जे तफसीरनि में लिखे थो त ईसा अलैहिस्सलाम यौम माना ॾींहं जो ज़िक्र इन्ही जे करे थो करे त मूं ते सलाम ॼमण वारे ॾिहाड़े मूं ते सलाम मरण वारे ॾिहाड़े मूं ते सलाम ॿीहर उथण वारे ॾिहाड़े उन ॾींहं जो ज़िक्र इन्हीअ जे थो करे पियो करे त अल्लाह जो नबी जंहिं दुनिया में ॾींहं ते ईंदो आहे उहो ॾींहुं बरकत वारो हूंदो आहे वरी अल्लाह जो नबी जंहिं ॾिहाड़े ते वफ़ात कंदो आहे उहो ॾींहुं बि बरकत वारो हूंदो आहे वरी अल्लाह जो ॾिहाड़ो क़यामत जे ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े ते अल्लाह जा नबी या नेक सालिह उथंदा उहो ॾींहुं बरकत वारो हूंदो आहे। मालूम थियो त ॼमण जो ॾींहुं भलारनि जो बि भलो भलारनि जे मरण जो ॾींहुं बि भलो अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जंहिं ॾिहाड़े ते पंहिंजे माने खे पाण ॾे घुराए ऐं हिन दुनिया जे क़ैद मां छॾाए दुनिया जे झंझट मां आज़ाद करे पाण वटि घुराएसि ऐं घुरण सां छा चवेसि या अय्यतुहन नफ्स ऐ नफ्स अल मुतमइन्नहा इरजिई इला रब्बिके घणाई ॾियाड़ा हिन ज़िंदगी में गुज़ारियई हाणे मोटी हल पंहिंजे रब ॾे मोटी हल हाणे मोटी हल जेको हिन ॻोठ में ॿ टे ॾिहाड़ा रहण अचे पोइ न माइट हुनखे वठण अचण था घणो ई रहियो आहे न्यू सालिहपुर में 8 ॾींहं गुज़री विया थी माइटनि जूं मानियूं खाधियूं थी दावतां खाधियूं थी दोस्तनि बिरादर वारनि सां कचरियूं कयूं थी हाणे हल तुंहिंजा बच्चा आहिनि हल घर ॾे मोटी हल पोइ हुनखे मोटाए वठी वेंदा आहिनि अल्लाह ताला जा मलाइक उन सालिह बाने खे नेक बाने खे वली बाने खे जॾहिं ज़िंदगी जा ॾिहाड़ा पूरा थींदा आहिनि चवंदसि इरजिई इला रब्बिके घणाई ॾिहाड़ा हिते गुज़ारे हाणे मोटी हल पंहिंजे रब ॾे रादियतम मरदियह अहिड़े नमूने सां मोटी हल जो तूं रब खां राज़ी हुजी रब तोखां राज़ी हुजे फदखुली फी इबादी हिते तो गाह भी कया हर भी गाया गुड्डू भी कढी पानी भी वराई जलसा भी बुधई शहरन में भी वये हिते तो दुनिया में कई कम कया पर हाणे जो तोखे ओॾे मोटाए था हलऊं उते तुंहिंजो कहिड़ो कम आहे फदखुली फी इबादी वदखुली जन्नती अल्लाह पाक जा बाना जेके अॻे ई जन्नत में तोखां वेठा आहिनि हल हली उन्हनि सां वेह ऐं अल्लाह जे जन्नत में वञी दाख़िल थी
ॿियो हुनखे मरण सां साह कढण सां रूह कढण सां ई हुनखे इहा बिशारत मिलंदी आहे फदखुली दाख़िल थी फी इबादी मुंहिंजनि बाननि में वदखुली ऐं दाख़िल थी जन्नती मुंहिंजे जन्नत में। 2-4 महीना थींदा मुंहिंजो बाबो जहान छॾे वियो आहे। सभु को पंहिंजे अबे अम्मा जी तारीफ़ कंदो आहे पर अल्लाह साईं मुंहिंजे बाबे साईं खे वॾी सआदत नसीब फरमाई हुई। सारी ज़िंदगी हुनजी निमाज़ में इबादत में ओ वफ़ात खां आख़िरी ॾिहाड़े ते बि हिकिड़ी निमाज़ क़ज़ा न थियसि, सभु निमाज़ूं पढ़ंदो रहियो। तहज्जुद क़ज़ा कोन थियो, तहज्जुद पढ़ंदो रहियो। दलाइल ख़ैरात जो दौर सुबह जे टाइम ते वफ़ात वारे ॾिहाड़े बि कयो अथसि, क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कई अथसि। जॾहिं बाबा जहान छॾे विया त पोइ असां दिलि में सोचो त बाबा जी तारीख़ त कढूं। हले थी न 2016 कहिड़ो साल आहे बाबा हे 2016। हिकिड़े दोस्त चयोसीं मूं कढी आहे तारीख़, जो कहिड़ी कि फदखुली फी इबादी वदखुली जन्नती अबजद कढो त 2016 तो निकिरी अचे पियो। अल्लाह साईं तव्हांजे वालिद साहब खे माना घुरायो त वदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अचो अल्लाह जे बाननि सां हलो पंहिंजे रब ॾे मोटी हल। मूं वाकई पनो पेन खणी अखर जो कढिया त वाकई मुंहिंजा सोना 2016 निकिरी आयो। इहा हिकिड़ी नेक फाल आहे वधीक त अल्लाह जे हथ में आहे। दुआ कयो त अल्लाह सी मुंहिंजे बाबे खे बि जन्नत में जायूं अता फरमाए। बहरहाल सालिह बानो जॾहिं अल्लाह ॾे वेंदो आहे त अल्लाह पाक ॾे वञण जे टाइम ते हुनखे वफ़ात करण सां ई ख़ुशख़बरी मिलंदी आहे फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। हाणे मां तव्हां खां पुछां थो सालिहपुर वारा त जंहिंखे मरण सां ख़ुशख़बरी मिले ओ ॾिहाड़ो उन जे लाइ ईद चइबो या न? ॻाल्हायो था? ओ ॾींहुं भलो चइबो या न? तव्हांखे ज़िंदगी जा ॾिहाड़ा सभु विसरी विया हूंदा पर शादी वारो ॾिहाड़ो यादि हूंदो आहे। तव्हांखे ख़ुशी नसीब थी, अवां उन टाइम ते घोट हुयो, माण्हुनि तव्हांखे हार पे पाराया, माण्हुनि तव्हांखे मुबारकूं पे ॾिनियूं, अज़ीज़ करीब सभु तव्हांखे ॾिसी ठरिया पे। उहो ख़ुशी वारो ॾिहाड़ो भली पोड़ो थी वञे पर सॼी ज़िंदगी यादि हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे नबी सगोरे तॾहिं चयो सलामुन अलैया, मुते सलाम हुजे पर यौम वुलिदतु उन मुंहिंजे ॼमण वारे ॾिहाड़े ते, व यौम अमूत मुंहिंजे मरण वारे ॾिहाड़े ते, व यौम उबअसु हय्या ऐं जंहिं ॾिहाड़े मूंखे जहिड़ो करे उथारियो वेंदो। इन जे करे मालूम थियो त अल्लाह वारनि जा ॼमण वारा ॾिहाड़ा बि बरकत वारा त वफ़ात वारा ॾिहाड़ा बि। ॻाल्हायो सोना, अलाए छा तव्हांजा वात सिॿिया पिया न, ॻाल्हायो नथा। ये अल्लाह जे बाननि जा ॼमण जा ॾिहाड़ा बि मरण जा ॾिहाड़ा बि त वरी दुबारो उथण जा ॾिहाड़ा बि। हाणे इहो केरु थो दुआ में चवे त मुंहिंजे ॼमण जे ॾींहं ते वफ़ात वारे ॾींहं ते सलाम? केरु थो चवे? माना ॾींहं खे थो चवे, ॾींहं ते सलाम, उन ॾींहं ते सलाम। वरी ॿियो नबी यहया अलैहिस्सलाम, उन जे लाइ अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमायो सलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत यहया अलैहिस्सलाम जंहिं ॾिहाड़े ते ॼाओ आहे मां रब हुन जे ॼमण वारे ॾिहाड़े ते, वरी जॾहिं वफ़ात कंदो त वफ़ात वारे ॾिहाड़े ते, ऐं जॾहिं क़यामत में उथारियो वेंदो त हुन जे उथारण वारे ॾिहाड़े ते सलाम थो मोकिलियां। मुंहिंजा दोस्त ॿिन्ही नबियनि जे ॾींहंनि ते अल्लाह ताला सलाम जो ज़िक्र पंहिंजे क़ुरान में कयो आहे। इन जे करे त अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा अचण वारा बि बरकत वारा त वञण वारा बि बरकत वारा। अवां चवंदो मुर्शिद असांजो गुज़ारे वियो, कहिड़ी बरकत? साईं असांखे छॾे वियो, मुर्शिद वियो, पर कहिड़ी बरकत? असां खां त बरकत खसिजी वई।
साईं मरी वञे वफ़ात करे मुर्शिद जहान चले हो बरकत कीअं थी? सोच जी ॻाल्हि आहे। मुझे हबीब करीम जी ज़ात ता कुर्बान वञा। तुंहिंजा मुंहिंजा पीर नबी से को तो मथे कोन्हनि न। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह जो हदीस ॿुधाए। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। मदीने वारो साईं फरमाए थो, मुझो ज़िंदह तव्हां में रहण इहो भी तव्हां जे लाइ भलो वा, व ममाती खैरुल लकुम, ऐं मां तव्हां खां मोकिलाए जॾहिं हे जहान छॾे वेंदुसि त मुंहिंजो छॾण जहान वफ़ात करण इहो बि तव्हां जे लाइ भलो आहे। सहाबन पुछो क़िबला कीअं भलो आहे? तूं असांखे जुदाई ॾेई वेंदे, असां खां धार थी वेंदे, असां खां परे थी वेंदे, इहो असांजे लाइ तव्हांजो वफ़ात वारो ॾिहाड़ो कीअं भलो आहे? पाण फरमाए था, इन्नी फर्दुल लकुम, मुझे वफ़ात जो ॾिहाड़ो ईअं भलो आहे जो मां तव्हांजो अॻिते हली इंतज़ाम थो कयां। तव्हांजो तव्हां उञारा ईंदो, बुखारा ईंदो, गुनाहनि जा अंबार खयो वेंदो, ॾोही बणिया ईंदो, मलाइक तव्हांखे ज़ंजीरुनि में जकड़े वठी ईंदा। हिन नमाज़ूं कज़ा कयूं हुयूं, हिन गुनाह कया हुआ, हिन खां ही ख़ताऊं थियूं हुयूं, अवां गुनाहनि में जकड़जी वेंदो, मां अॻे ई तव्हांजो इंतज़ाम कयो वेठो हूंदुसि। इशारो थींदो वेंदो, उम्मती छुटंदा वेंदा। मां तव्हांजे लाइ फ़र्क़ आहियां, अॻिते हलां थो, इंतज़ाम कयां थो। त जेकॾहिं रसूलुल्लाह असां खां धार थिए ऐं अॻिते हली इंतज़ाम करे, इंशा अल्लाह ताला असांजा मुर्शिद बि असांखे छॾे हलंदा, पर अॻिते हली इंतज़ाम कंदा। पीरनि वारा हो बेपीरा हो, थरो कोन था छो भला? हा, पाण पीरनि वारा हो। अल्लाह से करे छल को पीर सुरीलो मिले, अहिड़ो मिले जेको तव्हांजी बांह वठी रसूलुल्लाह सां मिलाए छॾे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐं ॿिए नंबर में जेके अल्लाह जा नेक बना आहिनि, उन्हनि जे मौत जे लाइ मुंहिंजे हबीब फरमायो आहे, अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत हिकिड़ी पुल अथव, पुल। हे तव्हांजे भर में छंडण आहे न बाबा, ओरे कप खां परते कीअं वेंदा हो? पुल सां। पुल हूंदी त हितां टपी होॾे वेंदो। इहा पुल तव्हांजे लाइ टपण जो ज़रियो आहे, तव्हांजो वसीलो आहे। इन पुल जे ज़रिए तव्हां टपी होॾो वेंदो, होॾो वारा हेॾे ईंदो। सालिहनि बांधनि जे लाइ मौत बि पुल आहे। हाणे मां तो 2-3 मिंट बस करे वेहा, जंहिंखे रखणा आहिनि पैसा रखी बस कयो त पोइ मां ॻाल्हायां। ईअं सही आहे न बाबा? या मुड़ी वेंदो? सही छा सलाह? हलनि त सही, पर मां बि त बरोच माण्हू आहियां न। जेको रखे थो ॾिसां थो त हिन 10 रखिया आहिनि, वरी ॿियो थो चए मां 100 रखियो आहे, वरी जेको 10 बि रखे थो 100 नथो रखे त मूंखे दिलि में थोरा रखे पैसा। पोइ मूं वारी तकरीर ते हेॾे होॾे वई हली। या रसूल अल्लाह सही तव्हांजो ख़ैर क़बूल करे। पर हाणे उठे केर बि न, बस वेही रहो।
हितां जो अल्लाह जो खैर ॾिनो न खोड़ कबूल थी वियो अल्लाह से कबूल फरमाए। हाणे ॿुधो महबूब जो शान ॿुधो मुस्तफ़ा जो पैगाम ॿुधो बस इहो ई पंहिंजो असांजो तव्हांजो मतिलबु आहे। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबन फरमायो अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत पुल्ला इन मौत जे ज़रिए सां यार यार सां मिलंदो। हबीब हबीब सां मिलंदो आहे। हबीब हिन दुनिया में हुयो, आशिक़े रसूल दुनिया में हो, वलीउल्लाह दुनिया में हुयो। उनखे खुदा जी मोहब्बत ही, खुदा जो इश्क हो, खुदा जे लाइ सिकियो पे। पर ही दुनिया हिजाब आहे, हिन हिजाब में अंदर फाथो पियो हो। उनखे दीदार इलाही कोन पे थियो, खुदा जे दरगाह में कोन पे पहुतो। पर अल्लाह तबारक व तआला फरमातो हाणे तुंहिंजो वक़्तु घणो गुज़री वियो आहे, ॾाढो इंतज़ार नो कयो थी। आओ त मां तोखे हिन दुनिया वारे दरियाह मां मौत वारी पुल जे ज़रिए हितां कढी तोखे पाण वटि पहुचाया। वो अल्लाह जो मानो मरण सां ई खुदा जो दीदार कंदो आहे। छा कंदो आहे खुदा जो? पोइ जॾहिं खुदा जो हुनखे दीदार थींदो आहे त हुन खां मुंहिंजा दोस्त दुनिया विसरी वेंदी आहे। चवंदो वञ भेणा 60 साल मूं अजाया गुज़ारिया, हेतिरी ज़िंदगी मूं अजाई गुज़ारी, जेकर ॼमण सां मरां हा, मरण सां हिकिड़े पहुचा हा। ऐं ॿियो त मोमिन मुसलमान खे क़ब्र में रसूलुल्लाह जो बि दीदार थींदो। कल मुझी तकरीर रही दादू में मां उते भी हदीस बुधाई तव्हांखे भी बुधाया। हिकड़े अल्लाह जे वली चयो आ त मूंखे रसूलुल्लाह जी ॾाढी सिक्का, ॾाढा वज़ीफ़ा पढ़िया थम, ॾाढियूं दुआऊं दुरूद पढ़िया थम, ॾाढा सलातो सलाम पढ़िया थम, पर नबी करीम जो अञा दीदार नथो थे। पर हिकड़ी हदीस में मूं पढ़ियो आ त क़ब्र में रसूलुल्लाह जो दीदार थींदो आ। ओ आशिक़ तो चवे जेकर न पाण मारण जायज़ होजे हा त खुदकुशी करे भी क़ब्र में रसूलुल्लाह जो दीदार कया। जेकर हिन पाण मारण जायज़ होजे हा त हिन ज़िंदगी खां छुटी पाण खे मारिया हा ऐं मरां हा त क़ब्र में वञा हा मन रसूलुल्लाह जो दीदार थे। माणिक मिट संदो ऊंदाही में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे ना वींदो में पुसारियूं सदक दो में मुझो कोहार लुके चधणी। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ताणे मौत जेको आहे न, मौत असांखे त ॾुखी लॻी यार। मुर्शिद धार थी वियो, दोस्त धार थी वियो, अबोका जो धार थी वियो, पर न उन सालिह बाने जे लाइ उहो मौत वारो ॾिहाड़ो उन जे लाइ मुलाक़ात जो ॾिहाड़ो आहे। ऐं असांजे लाइ हू अॻिते हली इंतज़ाम थो करे पियो। पोइ जेकॾहिं असांजो अॻिते इंतज़ाम थिए त असांखे ख़ुशी आहे ऐं हुनखे ख़ुदा जो दीदार थिए त असांखे ख़ुशी आहे। हाणे मालूम थियो त ख़ुदा जे पाननि जा वफ़ात वारा ॾिहाड़ा चओ त बरकत वारा, चओ अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा। हा, पोइ ईद जे ॾींहुं माइटनि खे मिठाई चोड़ींदो आहे। छा शहर में न मिलंदी आहे? छा अॻु में मिठाई शहर में मिले थी? पोइ हरू भरू ईद जे ॾींहुं छो मोकिलींदा हो? इन्ही जे करे त अॼु मूं वारो भाउ, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजी न्याणी, मुंहिंजो पाड़े वारो ख़ुशि आहे। ईद जे करे ख़ुशीअ में ख़ुशी अदाए मिठाई। ऐं हुनखे बि यादि हूंदी मेरी तुंहिंजी महिरबानी तो मूंखे ईद जे ॾिहाड़े वात मिठो करायो। औलिया अल्लाह जे वफ़ात जा ॾिहाड़ा ईद जा ॾिहाड़ा आहिनि।
उन ईद वारे ॾिहाड़े ते असां हुननि खे ख़तम दुरूद मोकिलींदा आहियूं, 4 देगियूं भत जूं लाहींदा आहियूं, क़ुरान ख़्वानी कराईंदा आहियूं, सलात पढ़ंदा आहियूं, आलिम घुराए वाइज़ कराईंदा आहियूं, नात ख़ाननि खां नातूं ॿुधंदा आहियूं, पिछाड़ी दुआ घुरंदा आहियूं। मुंहिंजा मौला हे समूरो सवाब बगदाद वारे दस्तगीर जे हवाले आहे। तो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे वफ़ात वारो ॾिहाड़ो बरकत वारो ॾिहाड़ो आहे। ऐं उन ईद वारे ॾिहाड़े जेको तोहफ़ो मोकिलिबो आहे उहो हुनखे वधीक वणंदो आहे। 11 इन्ही जे करे आहे जो 11 तारीख़ ते पीरान पीर जी वफ़ात आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 12 भुलिजियुसि छा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 छा था चओ कलोड़ा? 10 खां पोइ छा आहे? पोइ हिन मोल खे चओ यारो कढी छॾियो, ख़राब आहे न यारी। तव्हां ॻणियो ई 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 छो तन खे 11 सां बि साड़ अथनि, 12 मुस्तफ़ा सां बि साड़ अथनि। हे 2 तारीख़ूं कढी छॾियो ऐं चओ था हाणे अॼु खां पोइ कीअं ॻणबो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 11 बि वई 12 बि वई। छो त तव्हांखे 11 बि बिदअत थी लॻे, 12 बि बिदअत थी लॻे। मुंहिंजा दड़ा कोन छुटंदे 11 12 जंहिं तुंहिंजी कई रिज़्क़ में तंहिंखे बरकत पई आहे। 11 12 जंहिं तुंहिंजी कई रिज़्क़ में बरकत तंहिंखे पई आहे। परोहा पंजूणा हेल ॾहूणा ऐं दिया थींदा छो न अमीर। तालिबो मां तूं मुर्शिदो मुंहिंजो दुनिया जा रहबर दम दस्तगीर। कसम ख़ुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर। कीअं तोखे यारी आवड़ लगी पई आहे? छाजे करे नाजायज़ आहे? अल्लाह जे आनंद जे वफ़ात जो ॾिहाड़ो आहे ऐं उन वफ़ात जे ॾिहाड़े खे अल्लाह जे क़ुरान साराहियो आहे, उनखे बरकत वारो ॾिहाड़ो सॼो आहे। अल्लाह उन्हनि ते सलाम मोकिले, असां कुल मोकिलिया त मुलो कावड़ी थो पए पियो। बाबा तव्हां कुल पढ़ंदा हो कोन पढ़ंदा हो? होस पाक खे कुल बख़्शींदा हो न, ख़त्मो बख़्शींदा हो न। भली तव्हां 20 देवियूं लाहियो पर विरहाईंदा न आहियो। बाबा कुल पढ़ो त पोइ विरहायो। कुल पढ़ी दुआ घुरी हाणे वास्ते अल्लाह जे वाट अल्लाह जे ही ख़ैर ख़ैरात कबो आहे, विरहाइबो आहे। ख़ुदा जो कसम आहे दाणे दाणे दाख़िल करण वारे खे सवाब मिलंदो आहे। औसे पाक जो रूह मुबारक ख़ुशि थींदो आहे ऐं उन पंहिंजे मुरीद जे उन नज़राने खे क़बूल कंदो आहे ऐं क़बूल करे हुनखे दुआ कंदो आहे त ओ मुरीद तो असांखे यादि कयो आहे, असां बि तोखे यादि था पिया कयूं। गौस पाक जो वॾो फैज़ आहे, सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह जा बाना क़ुरान पीरान पीर खां अॻु में बि हुया, अल्लाह जा बाना गौस पाक खां बाद में बि आहिनि। यो सिलसिलो बंदि कोन थींदो, क़यामत ताईं थींदो रहंदो। पर जेको मक़ाम मर्तबो मक़बूलियत इज़्ज़त दर्जो हज़रत पीरान पीर खे मिलियो आहे उहो उते दंग आहे बस। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां औलिया अल्लाह जे फयूज़ व बरकात जा क़ाइल आहियूं, सुन्नी आहियूं, असीं को बेफैज़ न आहियूं। ख़ुदा जे बाननि जो फैज़ सिलसिलो हलंदो रहंदो। पर मुंहिंजा दोस्त जेका क़बूलियत अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पीरनि जे पीर खे ॾिनी असां कंहिं खे कान ॾिनी आहे। तव्हां पूरी दुनिया में सिंध में बहराणी में कंहिं वॾे खां वॾे बुज़ुर्ग जो नालो खणंदव न, अलाए कहिड़ो आहे हज़रत मारूफ करखी, अलाए किथों जो, जुनैद बगदादी, अलाए किथों जो, भाई अज़ीम इस्लामी, अलाए किथां जो हुयो।
ख्वाजा निजामुद्दीन औलिया बहिराड़ी जा माण्हू तव्हांजा कच्चे झंग वारा अलाए काथों जो हो, तव्हां 100 नाला खणी वञो, पर जंहिंजे ज़ुबान ते अबाब सोहणो अब्दुल कादिर जीलानी त नंढड़ो ॿार बि चवंदो हो बादशाह पीर जेको आहे, बादशाह पीर पीरान पीर चे हा अल्लाह से जेका इहा मक़बूलियत ॾिनी आहे गौसे पाक में कंहिंखे कान्हे। इहो कंहिंजो करम आहे बाबा, ॾाढे ॻाल्हायो। जेकॾहिं कंहिंखे इहा मक़बूलियत मिले थी पई त इहो अल्लाह जो करम आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जो फज़ल आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। मुंहिंजो पुटु पढ़ंदो हो मिस्र में, 6 साल पढ़ियो, अवां दोस्तनि बुज़ुर्गनि जे दुआ सां पढ़ी आलिम थी आयो आहे। उन्ही मूंखे ॿुधाई ॻाल्हि, बाबा मिस्र में हिकिड़ो शाज़ली तरीक़े जो बुज़ुर्ग हो, अञा आहे थी, अञा आहे, ऐं अल्लाह जे फज़ल करम सां हू तमामु वॾो आलिम आहे ऐं पीर बि आहे। रुगो सिंध खे का पिट लॻी आहे त पीर मो त पुट बि पीर, भली अलहमद बि न अचेसि, भली दुआ कनूत बि यादि न हुजेसि, पर पीर मरी पियो त हाणे पुट पीर। कॾहिं ईअं थियो आहे त डॉक्टर मरे त पुट बि डॉक्टर, हलायो बाबा, मास्तर मरे त मास्तर जो पुट बि मास्तर थियो आहे कॾहिं? चिड़ी वियो, ॻाल्हायो ॿेली, मदीने ख़ुदा पाण पठेव। बाक़ी हिते सिंध में छो ईअं आहे, पीर मरी वियो त पीर जो पुट बि पीर आहे, न नमाज़ पढ़े, न रोज़ो रखे, न अल्लाह खे यादि करे, न दीन, न छा, पीर आहे, बसि पीर जो पुट आहे। ॿाहिरी दुनिया में ईअं न आहे, ॿाहिरी दुनिया में ईअं आहे त पीर उन्ही खे कंदा आहिनि, भली पुट हुजे पर हुन में जेकॾहिं उहे शरई अहकाम न आहिनि, अहलियत नाहे, हुनखे पुट कोन बनाईंदा। भली ख़लीफ़ो हुजे, केरु ॿियो हुजे, उनखे खिलाफ़त ॾेई, उनखे शर्त इहो हूंदो आहे त उहो आलिम बि हुजे त आमिल बि हुजे, उनखे अल्लाह ताला इल्म बि अता फरमाए, उनखे अल्लाह ताला शरीयत जी ॼाण बि अता फरमाए, पोइ तॾहिं तो जहान हले। मुंहिंजा प्यारा, असां वटि इहा रस्म माशाअल्लाह ॾिसो इहा केतिरा ॾहाड़ा हले थी, इन रस्म सां मुंहिंजा अदा ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अल्लाह पाक जल जलालू अमन वालो शल असांजे दरगाहुनि जी निगाह बारी ऐं का हिफ़ाज़त फरमाए। सलात सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन शाज़ली तरीक़े वारे बुज़ुर्ग जेको मिस्र में अञा मौजूद आहे, वॾो पीर आहे पर करोड़पति आहे, करोड़पति। ऐं इहो गुनाह कोन्हे। अॼुकल्ह कंहिं मौलवीअ कारधारी, कंहिं पीर कारधारी, फ़क़ीर वरी कारूं था धारण, छा कारण ते रुगो शराबी चढ़ल, कारण ते रुगो ढाड़ेल चोर चढ़ल।